डैडी डैडी अंकल अंकल पोपट आई गागट भजी विया किथे भजी विया हो तानी भागा खाए पिए सुता पिया आहिनि तमी कीअं थी चयो भजी विया हैं पर जेके बाहर होया हो उहे मुंहिंजे पे जा रूह हुआ इहे मिरू ॾिसणा काई अछने मां किरिया ॿई ते पिया अञा को परेशान आहियो नज़र कमज़ोर थी वई आहे छा टंडे भागे मां क्यों ठाराई हा तू मत कर हर वक्त मजाक जबरदस्त हाँ ये मजा सी नथी होई पांजे सर शरीर में कोन सर वरी इहो कंदासीं तव्हां फोन कयूं छा न ठीकु आहे सर रखी ही यकदमि डैडी डैडी तव्हां पाण में इहो चई अचिजो तव्हां फोन रखिजो आई गाल हाणे मीना केरा था डायलॉग कम था ता विच में ना चवन जो फेस कटे हाणे मीना केरा था मीना केरा मीना फेस कटी हो ना उनजो हाँ। यो बीच में आयो ना इंजे लाइ तोखे बिहण कोन थो जे आए ख़बर सभु आयो करीम सभु आयो तव्हां आयो इहे छोकिरियूं सभु आया ठीकु आहे ही बि आया सभु ई 5 ई आया तव्हांजे फ्रेम में ठीकु आहे बाक़ी इहो न जो हिन हिसाब सां न अचो त उहो बाक़ी फेस कटिजे थो अच्छा हाणे हेॾांसि जाओ हेॾांसि सूडा पेरा ये थी वे डैडी हां हां जेका हिनजी इंटरेस्ट हाँ आपने फोन जो है ना अब तव्हां हिननि खे खारनि मां ॾिसो पिया हिननि खे हा पंहिंजी कामेडी जे हिसाब सां खारनि सां पोइ ॾिसो ऐं हीअ न फोन हा ठीकु आहे सर रखी छोकिरियुनि खे तव्हां ॾिसंदा आराम सां उनजी ॿुधंदा पोइ वरी तव्हां अरे हू छा आराम करे इहे सुठा पानी वानी खाए रहा था हां